अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामो छो ऐं छाजे करे बंद आहे। छा पापनगर ड्रामो कॾहिं ईंदो, छा उनजी एपिसोड कॾहिं ईंदी, छा उनखे कहिड़े टाइम रिलीज कयो वेंदो। त दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटी वीडियो में ॾियण वारा आहियूं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजे यूट्यूब चैनल द मिर्चा मलिक लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां कॉमेंट बेल न करंदो काफ़ी असांजो सलाह थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों अवांजो टाइम वेस्ट करण करे हलो था पंहिंजी कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हांखे ॿुधाईंदा हलो त काफ़ी दोस्तनि जूं कमेंटूं पयूं अचनि त पापनगर ड्रामो छो बंद आहे। त दोस्तों पापनगर ड्रामे जा जेके एपिसोड हुया टीन टीवी वारनि वटि, त उहे एपिसोड ख़त्म थी चुका आहिनि। जेके नवां एपिसोड रिकॉर्ड थिया आहिनि उहे केटीन टीवी वारनि वटि अञा ताईं न आहिनि पहुता। अगरि जेकर उहे एपिसोड केटीवी वारनि वटि पहुचंदा त उन खां बाद पापनगर ड्रामे जी एपिसोड स्टार्ट कई वेंदी। तो तव्हांखे घबराइण जी का बि ज़रूरत न आहे। न ही पापनगर ड्रामो बैंड थियो आहे, न ही ख़त्म थियो आहे। तमामु जल्द इन जी जेको आहे डायरेक्टर जेको आहे केटीन टीवी वारनि खे एपिसोड पहुचाईंदो। उन खां बाद केटीन टीवी वारा जेके आहिनि पापनगर ड्रामे जी एपिसोड रिलीज करे छॾींदा। बस इन में तव्हांखे टेंशन करण जी का बि ज़रूरत न आहे। पापनगर ड्रामा अञा ताईं हले पियो, छो जो उनजा एपिसोड ख़त्म थी चुका हुया। उनजे करे हाणे नवां एपिसोड जॾहिं केटीन टीवी वारनि खे मिलंदा त पोइ रिलीज थींदा। दोस्तों हिन ड्रामे जी कहाणी बि तव्हांखे ॿुधाईंदा हलो त बालाजी खान जेको आहे उहो हाणे मंठार जे पोयां पंहिंजा सभु माण्हू बचे छॾींदो ऐं मंठार खे ॻोल्हण जी हर मुमकिन कोशिशि कंदो। बहरहाल जबल खान जेको आहे रस बालाजी खान सां सचाई न कंदो ऐं पोइ रस बालाजी खान जबल खान खे साफ़ साफ़ चई छॾींदो त अगरि जेकॾहिं मंठार तो वटि निकितो त पोइ मां तोखे माफ़ करण वारो न आहियां। जबल चवंदो त रस बालाजी खान भले तव्हां मूंखां इतबार वठो ऐं भले तव्हां मुंहिंजा घर घुरिया, अगरि जेकॾहिं मुंहिंजा मंठार मुंहिंजे घर निकितो त पोइ तव्हां उनखे मुंहिंजे अॻियां मारे छॾियो, उन में मुंहिंजो को बि एतिराज़ न हूंदो। ऐं ॿियो दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त राबेल जेको आहे मिठल खान खे साफ़ साफ़ चई छॾियो त मां हाणे वधीक बर्दाश्त नथो करे सघां। जीअं ई मल्हार आज़ाद थिए त पोइ पाण ॿई गॾु थी करे रस बालाजी खान मथां हमलो करे ऐं रस बालाजी खान खे मारे मां पंहिंजी बेइज़ती जो हर हाल में पलांद कंदुसि। मिठल खान चवंदो त हा राबेल दी हिकु चकर मल्हार आज़ाद थिए त पोइ पाण हितां या त लॾे वेंदासीं त रस बालाजी खान खे मारे पंहिंजी दिलि ठारींदासीं। दोस्तों उम्मीद है कहाणी ईंदी आहे कि पसंदि असांखे ॾींदा हाणे जा त वरी तव्हां सां मिलंदासीं कि नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।